मां बाहि ॾेई बाहि ॾियां सॼी राति तव्हां सुतियूं पियूं आहियो गोगरनि जो टड़को लॻो पियो आहे वरी ॾींहं जो बि सोपो हणंदव बाक़ी कमुकार घर जो केरु कंदो मां वारी माउ मरिया त अलाह ॾिनी त अचे तव्हां खां कोन हिते वांगुरु वहंदी मासी छा त खाबो तूं मूंखे अर्श खां फर्श ते आणे छॾियो अड़ी छा ॾिठई मूंखे बि त ॿुधाए अड़ी ॾिसां थी त मां मॉडल थी वई आहियां ऐं डिज़ाइनर्स जा कपिड़ा पाए केट वॉक थी कयां अड़ी मूंखे बि कराए हा न अलाह मूंखे एॾो शौक़ु आहे एॾो शौक़ु आहे एॾो शौक़ु आहे जो मां तोखे छा ॿुधायां हे इन वाना बीअ में लखो लानत न हुजई मॉडल छींदी बुछड़ियूं अञा ॿियूं छींदियूं आहिनि वरी केटा वाका कंदी हे ॾिस त सही हे घणा थी बुछड़ी बेस्ती कंहिं जाइ जी वाना बि माना अड़ी जेके मेरा माण्हू पाण खे हरूभरू लिबरल्स वांगुरु मॉडर्न सम्झंदा आहिनि न उन्हनि खे वाना बि चइबो आहे वाना बि लाइक लिबरल्स ज़ीरो ओरिजिनल कॉन्टेंट यू नो माणस सॼी उमिरि भितियुनि ते छेड़ा थपिया धीअ वरी थींदी वाना बि लख लानत न हुजई छोरी उथी वञी को में के वींजार को मन जी ॿुहारी दुआरी कढो कन्हैया मॉडल छींदी बुछड़ी पिणे जेको आहे सो पहिरियों दफ़ो रेल ते चढ़ियो त रेल चढ़ियो रंगीलो हर कंहिंखे ॿुधाईंदो पियो वते त मां जेको अॼु रेल ते चढ़ियो आहे ख़ुशी में न पियो मापे ऐं मां वारी धीअ वरी मॉडल छींदी लख लानत हुजई इन लिबरल क्षण में रेल चढ़े रंगीले जी धीअ अम्मा मां मॉडल थियां केॾी न भली लॻंदसि ज़ंग लॻई के चमकरान जी कूंज ख़्वाब उहे ॾिस जेके पूरा बि छने कन तूं सुभाणे अंगल करे वेहे त मूंखे ट्रम्पू जी जाइ ते विहारियो पोइ मां किथे पुॼां मासी असां वटि चवण में सिर्फ़ु हिकु ख़ुदा आहे बाक़ी सभु माण्हू मिट माइट माउ पीउ ख़ुदा जा फ़र्ज़ सर अंजाम था ॾियनि पिया तव्हांखे हर माण्हू ॿुधाईंदो त तव्हांजी सोच जेका आहे उहा ग़लति आहे तव्हां असांजी सोच ते अमल कयो असां जहिड़ा थियो लाइक सीरियसली वाए like everybody got their own personality and their own everything so why should I promote your thoughts तो मतलब मुझे चवण जो मतिलबु आहे तव्हांखे अंग्रेज़ी बि न ईंदी हूंदी आई मीन मां तव्हांजी सोच खे छो फॉलो कयां जॾहिं मुंहिंजी शख़्सियत अलॻि आहे मुंहिंजी सोच अलॻि आहे एंड आई एम प्राउड ऑफ इट मूंखे हिन सोच ते फ़ख़्रु आहे ओ गॉड रन राहूं आहे मां पंहिंजी धीअ सां थी ॻाल्हायां मां तुंहिंजो नालो वरितो आहे बसि तोखे अहिड़ी टीं टीं करण जी विच में आदत आहे मासी मूंखे तव्हांजी सोच ते अफ़सोस आहे जेतिरी तव्हांजी धीउ आहे ग़ुलाम न प्लीज़ हिनखे बि पंहिंजी लाइफ जो फ़ैसिला करणु ॾियो ओके अञा टीकर ॾेसि अञा टीकर ॾेसि जॾहिं खां तूं परणिजी आई आहे त माई वात वकील थी वई आहे अॻे इन जी मजाल न हूंदी ढेबरी जी जो मां सां लोज़ कुशे ऐं हाणे उथी मां सां दावा थी करे पई हिनजे दिमाग़ में जेको भूसो भरियल आहे न इहो तुंहिंजो टीकरनि जो नतीजो आहे इहो ई त तव्हां सभिनी जो मसइलो आहे जेसिताईं तव्हांजी हा में हा मिलंदी रहंदी उहो माण्हू तव्हांजे लाइ सभ खां वधीक बहितर सुठो ऐं ॾाढो सुठो हूंदो ऐं जंहिं ॾींहुं उन तव्हांजे साम्हूं पंहिंजी सोच रखी उन ॾींहुं उन जहिड़ो को बुरो माण्हू ई न आहे ओ माई गॉड हाउ अनएजुकेटेड इलिटरेट यू पीपल आर माई मां सां पंहिंजो घणी ॻाढ़ी न हण तव्हां आहियो छुड़वाग तव्हां वञी पाण खे दांगी मलियो जा कुनो मलियो बाक़ी मां वारी धीअ खे तए मलण जूं रेसिपियूं न ॿुधाए हीअ मॉडल छींदी मॉडल न छींदी मिटी छींदी माउ बि हिनजी मॉडल आहे न ॻाढ़ी कालीननि ते घुमंदी कुती कंहिं जाइ जी असां अटे चपटी ते गुज़ारे करण वारा ग़रीब माण्हू किथे हिननि शयुनि सां पुॼंदासीं रहंदो ख़ानदान में पंहिंजो नालो विञाए वेही रहूं मॉडल शी थिए दिलबर हाँ दिलबर होश न ख़बर ही कहिड़ो असरवा दिलबर हाँ दिलबर हाँ दिलबर सभिनि माइनि खे कच्ची पक्की ज़नाननि खे ख़ुशी कदड़ी जो अस्सलाम वालेकुम टाकी निकिरई ओचितो भला हवाए सां गॾु घुली आहियां छा ओचितो किथे आहियां अधु कलाक जो पंधु करे आहियां ख़ासि तो ॾे अॼु भला सिजु ओलह उभरियो आहे छा ख़ुशी खदड़ी दाई दिलबर जे घर लंघी आई आहे टोलीअ ते ढींगण वई आहे सोचुमि तोसां बि मिली वञा ॿियो मूंखे तोसां कमु बि आहे हिकिड़ो कहिड़ो कमु थी ख़ुशी खदड़क ऐं जोभन माला जो ॾिस पाण ॿई हिकिड़े ई तए जूं ॿ कड़ियूं आहियूं जॾहिं ज़ाइफ़ां ॿार ॼणींदियूं आहिनि त तोखे घुराईंदा आहिनि पर मूंखे को बुजो बि नाहे ॾींदो हे वटि बुजो ॿियो को असांजे लाइ हुकुम असां हाज़िर आहियूं सफ़ा ॿाराणी तबियत ते मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न चरियाट हा ॿुधाए तोखे
तोखे जॾहिं बि घुराए न तूं मूंखे ॾसे छॾींदी कर मां वरी लोली ॾींदसि ॿारड़े खे ॿार त सोनो हार आहे लोली ॾींदसि ॿारड़े खे ॿार त सोनो हार आहे ॻाए पंहिंजी मुराद वठी वेंदसि रन हेरा हुआ इहो कुतो दिमाग़ काथो आंदो थी ओ सुहिणा अॼु हा कर जा न कर ओ सुहिणा अॼु हा कर जा न कर न जानी न जानी न धूड़ पाए शाही मल तओ मल तेल मल कारीगर ते वेही सॼे शहर जो चकर हणाए ऐं पाण खे पादरनि जी कंढी पाराए पाण न पला कुता पालिया मूंखे कहिड़ो फ़ाइदो ज़ंग लॻई पंहिंजो कमीशन खणी वठिजांइ न इहा ॻाल्हि कर न 500 मिलियो त 50 रुपया ॾींदीसांइ जे 1000 मिलियो त 100 रुपया ॾींदीसांइ हा 50 ॾींदी ॼणो मां पिना थी पई 500 ते 150 ॾिजांइ 1000 ते 500 ॾिजांइ चङी लॻी आहे पोइ सॼा पैसा तोखे न ॾेई छॾियां इहो कुर्ब करे त पोइ महिरबानी असां तव्हांजा खादिम करे करा जा दफ़ा दूर ओ माई खुदा खे मन छाकाणि असांखे माणे पे मो कढे पई तव्हां को असां कुंडी त हणाईसीं पर कयो त आज़ार अथव आस्ते माई आस्ते चल को कुझु घटि कर बिजली जो न हूंदी त मां सुच पंहिंजे नासनि में त कोन हणंदसि अॻोड़े हुई बि त तूं सुच कढी ऐं फिटी करे छॾियो मां वारो नंढड़ो वीचारो पघर में ॻड़े थो पियो बेकिसास हो न पैसा त खणी तूं पंहिंजा वठंदी कहिड़ो तूं मूंखे जीव करे छॾींदी आहे होॾो बिजली आहे बि तव्हांजी मगी कोन थी ख़तमु थिए सुच कढी ऐं फिटी थी करे छॾी तुकली लॻई ॾे 200 महीनो दावा वरी ईअं थी करे ॼण 11,000 थंबे जी मालकियाणी तूं आहे ॻाल्हि 2 सवनि जी न आहे तूं मां सां ज़िबान कई त मां तव्हांखे बिजली ॾींदसि न त मां ॿिए हंधि वठां हा बाक़ी हाणे ज़िबान कई थी त हाणे चिचलाए छो थी बिजली अचे त सुच त हणी छॾ न तूं असांजो मीटर तो हले माई मीटर तोखे छा आहे 3 पखा हलायूं वेठी आहे 200 रुपया महीनो थी ॾे भले बिल 3000 अचे 2 महीननि खां तूं मूंखे पैसा बि न आहिनि ॾिना बिजली जा मां त कुझु नथी कुझा मां चयो पाड़ो आहे पर तव्हांखे त कुझु शइ ई नथो नकु चप वढियूं वेठा हो पंहिंजो को तव्हांखे लोज़ असर ई नथो करे पियो माई कुझु फज़ीलत धारे असांजो नकु चप न वढे अचनि 2-3 रुपया त हणंदीसांइ धूनाड़ में कंदीअ बि थोरो न मां ते 200 अॼुकल्ह फ़क़ीर बि नथो वठे मां तव्हांखे पंहिंजे घरों कुंडी हणी ॾिनी आहे थोरा क्या थमांव थोरा मां हा थोरा क्या आहिनि कंहिंखे पंहिंजो बुखार ॾींदी आहे तुंहिंजो माथे ते थोरा करे तूं पाण कुंडी ते थी हले पई वाटा वारे खे 400 ॾींदी आहे जंहिंमें 200 असां ॾींदा आहियूं तूं वरी मीटर थी हलाए मूंखे ॾेखार ताली मीटर मां बि त ॾिसां इहो मीटर किथे लॻल पियो आहे तुंहिंजो माई तूं भला सीड़ जी मां सां हिते झेड़ो करणु आई आहियां छा न मूंखे ॿुधाए ड्रोई थी हला अॼु झेड़े खां अञा मां आई आहियां पाड़े जो लिहाज़ तव्हांखे कोन्हे को बिजली जे हूंदे सूंदे असां गर्मी में रजूं था पिया सुच कढी थी छॾे पई छो माई असां तोखां वरिती आईनी जे करे वाछ फिराई घणा दफ़ा तोखे ॿुधायां माई त लेट कोन हुई तोखे छो ॻाल्हि दिमाग़ में वेहे ई कोन थी मुड़ुस भला तो वारो अकुल लोटीन पुराणे वारे खे तोर ते ॾेई ऐं छोला त न वठी आयो आहे मुंहिंजो मुड़ुसु ईअं कोन्हे को पेट चटा को तूं पंहिंजो ख़ैरु घुर मतां सुकल मानी वांगुरु ॿोटे में विझी ऐं किलनि जे हिसाब सां खपाए अचनि घर वारा महांजन मूंखे खपायो बि त ख़ैरु आहे बाक़ी तोखे त को मुफ़्त में बि न वठंदो ऐं जेको वठंदो उहो 2 ॾींहंनि में तोखां बेज़ार थी वेंदो खाइण जी जो खरी आहे धचरी भला धचरी 2 ॾींहंनि में उन्हनि खे तूं सुञो कंदी आहे पोइ वरी 2 ॾींहंनि खां पोइ वीचारा आदे गुलाम बेग खे वापसि मोटाए बि ॾेई वेंदा ऐं परेड बि कराईंदा सलामी वारी त हिन ॼरूकड़े वीचारे हिन भलाए खे कीअं पालियो आहे यकी हे मुंहं में हुजई ॿिए खे हरू भरू ज़लील करण खां ख़ुशी अदड़क जॾहिं मूंखे आई मूंखे जेका ऑफर कई मूंखे ॾाढी ख़ुशी थी बेस्ता आहिनि ॾाढा अबा लूअर कंहिं ॻाल्हि खे मञनि ई नथा पिया चई बीठी आहियां अबा माण्हू ॿिए जे ख़िलाफ़ु न ॻाल्हाईंदो आहे ॿिए जे ख़िलाफ़ु न ॻाल्हाईंदो न मुड़नि छाकाणि था ॼणो कसम खियल अथनि बेस्तनि खे त मां त चई थकी पई आहियां सम्झाए थकी पई आहियां पर मज़ा लाइ जो इहो कुझु करनि अहिड़ा बेग़रत हिन जो मां हाणे तव्हांखे छा वेही करे हवालु ॾियां चवंदा त वरी चवंदा अमा तूं असांजो जेको आहे सो यूट्यूब ते दुनिया खे थी दाहा ॾींदी वते पई रहंदो मुंहिंजे लाइ घर में आज़ार पोइ आई मां बसि कई मां चयो मां तव्हांखे नथी चवां पई पर अबा तव्हां बि त मां चयो कुझु सिखो नी ॿियो इहो चवंदीसांव त ख़ुशि हुजो ख़ैर नमाननि सां पंहिंजी जेको आहे सो ज़िंदगी गुज़ारियो त खिलंदा रहो ॾुख न कंदा कयो कंहिं ॻाल्हि जो माण्हू आहिनि न तव्हांखे चवंदा रहंदा फलाणी शइ हिन कन खां ॿुधी ऐं हिन मां कढो
हाणे इहो चवणु आसान आहे हूअं त हिन मां विझो हिन मां कढो, पर ईअं थींदो न आहे। हिकु ॿ ॾींहं माण्हू परेशान रहंदो आहे, पोइ उन जे करे चवांव थी त माना सोचींदा कयो त हे मसइलो जेको आहे सो इहो मुंहिंजे सोचण सां सही थींदो। त जेकॾहिं सोचण सां सही थिए थो त पोइ सोचो भली, जे नथो थिए त पोइ सोचो ई न, पोइ कहिड़े कम जो सोचणु तव्हांजो, हरू भरू पाण खे परेशानी ॾिए न माण्हू जॾहिं। पोइ इन जे करे थी चवांव त पंहिंजो ख़्यालु रखो, पाण खे ख़ुशि रखो, बसि सदकू सब्सक्राइब कजांव न त कुटको ॾींदीसांव। जेको सब्सक्राइब न कंदो उन जी नानी ठोड़ी।